بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها أما بعد. اللهم صل على محمد وآل محمد وعجل فرجهم. मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। यकीनन अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ां रमज़ान मुबारक जो महीनो असां वटि महिमान थी आयो। हिकु अहिड़ो महिमान जंहिंजूं सिफ़तूं आलीशान महिमान, सख़ी महिमान, साहिब जूद, साहिब करम महिमान। यकीनन जंहिं मेज़बान वटि को अज़ीम महिमान ईंदो आहे त उहो मेज़बान बि उनजी अज़ीम इस्तक़बाल कंदो आहे ऐं उन सां साथ ॾियण जी कोशिशि कंदो आहे। असां वटि ही करीम महीनो करम जा दामन, करम जा झोल भरे आयो। हीअ असां पंहिंजी नसीब ॿाहिरि जेको थी सघियो उन खां वरितोसीं। रमज़ान मुबारक करम वारो महीनो ख़तम थियण वारो आहे। सिलसिलो असांजो हर रोज़ेदार जो अजुर ऐं सवाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी 26 रोज़ेदार जो सवाब पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, व इज़ा काना यौमु सित्ततिन व इशरीन यंज़ुरुल्लाहु इलैकुम बिर्रहमा। जॾहिं 26 ॾींहुं थींदो, 26 रोज़ेदार जी तरफ़, 26 रोज़ेदारनि जी तरफ़ अल्लाह ताला रहमत जी नज़र कंदो, रहमत जी नज़र सां ॾिसंदो। इन ॻाल्हि खे असां ईअं सम्झूं, अगरि अल्लाह ताला जी रहमत वारी नज़र रिज़्क़ ते पइजी वई त इंसान जे रिज़्क़ में वसअत मिलंदी। गुनाहनि जी तरफ़ रहमत जी नज़र वई त गुनाह माफ़ थी वेंदा। दुनियावी मुश्किलातुनि तरफ़ वई त दुनियावी मुश्किलातूं हल थी वेंदियूं ऐं आख़िरत जी तरफ़ वई त आख़िरत में कामयाबी नसीब थींदी। फयगफिरु लकुम ज़ुनूबा कुल्लहा इल्ला अद्दिमाअ वल अमवाल। ऐं अल्लाह ताला इन रोज़ेदारनि जा तमाम गुनाह माफ़ करे छॾींदो सवाइ ॿिनि गुनाहनि जे। हिकु आहे कंहिंजो अगरि क़त्ल थियल आहे, उहो शख़्स कंहिंजो कातिल आहे, ऐं ॿियो कंहिंजो माल जो हक़ उन ते मौजूदु आहे। असांखे इन जुमिले मां इहा बि ॻाल्हि सम्झ अचे थी त कंहिंजो क़त्ल जो ॾोह ऐं कंहिंजे माल जो हक़ केतिरो अज़ीम ऐं वॾो गुनाह आहे, जेको अल्लाह ताला रमज़ान मुबारक जे रोज़ेदार खे बि माफ़ नथो करे। अल्लाह ताला असांखे गुनाहनि खां महफ़ूज़ रखे। वक़द्दसा बैतकुम कुल्ल यौमिन 70 मर्रा मिनल गीबते वल किज़्बे वल बुहतान। ऐं रोज़े जी इहा बरकत आहे त अल्लाह ताला तव्हांजे घरनि खे रोज़ानो 70 मरतबा गीबत खां बि पाक कंदो, कूड़ खां बि पाक कंदो, बोहतान खां बि पाक कंदो। यानी जो मतिलबु इहो थियो त गीबत जे करे असां ते घर ते जेके असरात थियनि था, कूड़ जे करे जेके नहुसतूं अचनि थियूं पयूं, बोहतान ॿिए कंहिं ते इल्ज़ाम जे करे जेके असां ते मुसीबतूं नहुसतूं अचनि थियूं पियूं, त अल्लाह ताला इन रोज़ेदार जे घर मां इहे नहुसतूं, इहे बुरायूं, इहे बेबरकतियूं ख़त्म कंदो। उन जे घर में बरकतुनि जो नुज़ूल थींदो। अल्लाह ताला हमेशह असां ते बरकतुनि जो नुज़ूल फरमाए, नहुसतनि ऐं बुराइनि खां महफ़ूज़ रखे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।